गाई है अहादीस के कुरान के कारी, फैलाएंगे इस्लाम तमन्ना है हमारी। तौहीद के नगमात लबों पे है सजाए, सीनों में है आयात तफासीर समाए। हम सीरत आका को दिलों जिंदगी मौत के बारे में समझाई। फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब सूरह मुल्क जी इब्तिदाई इहा कई बरकतन वारी ज़ात अल्लाह जी आ, जंहिंजे हथ में हर तरह जो पावर आ, हर तरह जी हुकूमत आ, हर तरह जी शहनशायत आ। कुदरत वारो अल्लाह है, पावर वारो अल्लाह है, हर मामले ते गालिब अल्लाह है, हर हुक्म अल्लाह जो ही गालिब है। वह हुआ अला कुल्लि शैइन कदीर। रब फरमाए वो अल्लाह हर मामले ते कुदरत वारो बाहे। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात। रब फरमाए वो अल्लाह जे मौत के भी पैदा कयो, मौत के भी खलकई, वल हयात जिंदगी के भी बनाई, जिंदगी के भी खलकई। जिंदगी छा है? जिंदगी के बारे में से 4 ॾींहं जी जिंदगी आ, जेको खपे सो कंदा वतो, जिए दिल चवे तीअं कंदा वञो। याद रखो या जिंदगी पंहिंजी मर्जी सां कोन मिली आ, पंहिंजी मर्जी सां तो दुनिया में कोन आयासीं। पाण पंहिंजी रिज़ा सां बोली कहिड़ी हुजे, इलाइक़ो कहिड़ो हुजे, मुल्क कहिड़ो हुजे, रंग कहिड़ो हुजे, कदबुत छा हुजे, रोज़गार कहिड़ो हुजे, पाण खां कंहिं पुछा कई, मर्ज़ी कंहिंजी हली। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात। उहो अल्लाह जे ज़िंदगी ऐं मौत जो फ़लसफ़ो रखियो आहे। हीअ ज़िंदगी आहे छा? जेको दुनिया में अचण ऐं वञण वारो विच जो जेको टाइम आहे न, इन वक़्त खे पाण ज़िंदगी चऊं था, पाण उम्र चऊं था, पाण ॼमार चऊं था, लाइफ चऊं था। इहा लाइफ जंहिं ॾिनी आहे, ज़िंदगी जंहिं ॾिनी आहे, उन उसूल बि ज़िक्र कया आहिनि, उन खोड़ नेमतनि जा तस्करा कया। पर कुर्बान वञूं उन नेमतनि मां अज़ीम नेमत जो जेॾी महिल वारो आयो, उन जो शान, उन जी अज़मत, उन जो मक़ाम रब्बुल आलमीन कीअं थो ज़िक्र फरमाए। फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलु अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिक्म व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। असां ते खोड़ रब जा थोरा थिया, असां ते खोड़ रब जूं नेमतूं थियूं, पर अंदाज़ो कयो असां ते वॾे मां वॾी नेमत अल्लाह जे तरफ़ां इहा आहे जो अल्लाह साईं असांखे मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणायो। इन खां वधीक को अल्लाह जो इनाम, इन नेमत जो को मुक़ाबिलो थी सघे थो? इन में मुंहिंजो ऐं तव्हांजो कमाल कहिड़ो हो? पाण कहिड़ी एक्सरसाइज कई, पाण कहिड़ी मश्क कई, पाण कहिड़ी जाखोड़ कई, पाण जिद्दोजहद कहिड़ी कई, पाण खे कहिड़ा कशाला कटना पिया, पाण खे केतिरा जबल पार करणा पिया, पाण छा कयोसीं जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे कलमो नसीब कयो। कुछ माण्हू उन दौर जे अंदरि ताना ॾियनि, मेहणा ॾियनि, मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात जे मुतलिक़ चवनि असीं त आहियूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधूं था। रब उन जो जवाब कहिड़ो शानदार ॾिनो। रब साईं सूरह हुजरात में फरमायो कुल ला तमुन्नु अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान। ये ॻाल्हियूं चवण बंदि कयो त अल्लाह रब्बुल आलमीन जो थोरो कोन्हे, असांजो पंहिंजो थोरो आहे नऊज़ बिल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा सम ते, जो असां हुनजी ॻाल्हि ॿुधूं था। रब साईं तो फरमाए न, असल त अल्लाह जो एहसान आहे जंहिं तौफ़ीक़ ॾिनी आहे तव्हांखे इस्लाम जी। हीअ त अल्लाह जो एहसान आहे न, हीअ अल्लाह जो इनाम आहे। अॼु सच पुछो, पंहिंजे पाण खां पुछूं त अल्लाह रब्बुल आलमीन जो इन खां वधीक को एहसान आहे जो पाण मुहम्मद मुस्तफ़ा सम खे त कोन ॾिठो, उन सां मुलाक़ात कोन थी, उन जे अहले बैत सां मुलाक़ात कोन थी, सहाबा किराम सां मुलाक़ात कोन थी, रसूल करीम जे शागिर्दनि जा शागिर्द ताबईन कराम मुलाक़ात कोन थी, उन्हनि जा शागिर्द तबो ताबईन मुलाक़ात कोन थी। हिकिड़ी सदी, 2 सदी, 1500 साल, 15 सदियुनि खां पोइ था अचूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन जे बावजूद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन कलमो नसीब कयो। अल्लाह खां सिवा को माबूद कोन्हे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सम अल्लाह जो रसूल आहे। कलमा तय्यबा है, कलमा शहादत है, असांखे नसीब थियो, मोमिन आहियूं। इन खां वधीक को इनाम हूंदो? पर याद रखो उन नेमत जा तज़किरा बि कंदासीं,
उन जी अज़मतूं बि बयानु कंदासीं ऐं थोरो अहसास पैदा करण जी कोशिश कंदासीं। मूंखे ऐं अव्हां खे दुनिया जे इन्हनि रंगनि में, दुनिया जे धंधनि में, दुनिया जी लज़्ज़त जे अंदरि असां एतिरा अॻिते वधी वियासीं, गाफ़िल थी वियासीं जो अल्लाह साईं एतिरा वॾा इनाम कया, असां उन इनाम जो जवाब छा ॾिनो, क़दुरु कहिड़ो कयोसीं, उन मोहबत जो भरम छा थींदो आहे। मोहबत ज़बान सां इक़रार कयोसीं, पर वफ़ा छा आहे, निभाइण छा थींदो आहे। हाणे ॾिसो मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं। रब्बुल आलमीन जेके अज़मतूं, जेके मक़ाम, जेके दर्जा, जेके एहतराम, जेके रुतबा अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा खे अता कया, काइनात में ॿिए कंहिंजे हिस्से में अहिड़ियूं अज़मतूं कोन आहियूं। पैगंबर सगुरा खोड़ आया, 1,24,000 कमो पेश आम तौर ते इहो जुमिलो ॿुधायो वेंदो आहे। एतिरा पैगंबर सगोरा आया, पर रब्बुल आलमीन पैगंबरनि जे अंदरि बि दर्जाबंदी कई। पैगंबरनि जे अंदरि बि अल्लाह रब्बुल आलमीन मक़ाम, मर्तबा, ख़ुसूसियतूं ऐं फ़ज़ीलतूं ज़िक्र कयूं। टियों सिपारो इतां थो शुरू थिए, तिलकर रुसुल फज़्ज़लना बअज़हुम अला बअज़िन। रब फरमाए ये पैगंबर सगुरा आहिनि, असां मुख़्तलिफ़ पैगंबरनि खे मुख़्तलिफ़ पैगंबरनि ते दर्जा, रुतबा ऐं मक़ाम, फ़ज़ीलतूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि मां इमामुल अंबिया, ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको नबियनि जो बि इमाम, रब छा शानदार तज़किरा क़ुरान मजीद में कया। अञा दुनिया में आया ई कोन आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अॻु में ई पैगंबरनि खां वाइदा पियो वठे। तज़किरा क़ुरान मजीद में, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्म सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा मअकुम। रब फरमायो सभिनी पैगंबरनि खां इक़रार वरितोसीं, वाइदो वरितोसीं, हलफ़ वरितोसीं। हलफ़ सभिनी पैगंबरनि खां वरितो पियो वञे। छाजे बारे में? तव्हांखे पंहिंजे वक़्त ते नुबुवत रिसालत मिलंदी, तव्हांखे पंहिंजूं शरीयतूं मिलंदियूं, तव्हां ना वही ईंदी, पर पोइ तव्हांजे वारे खां पोइ, तव्हांजे नंबर खां पोइ, तव्हांजे वक़्त खां पोइ सुम्म जाअकुम तव्हां वटि ईंदो रसूलुन, हिकिड़ो रसूल आख़िरी ईंदो। 2-3 रसूल आख़िर में न, यकियो रसूल पिया ईंदा वेंदा न। रब साईं थो फरमाए सुम्म जाअकुम रसूलुन, हिकिड़ो आख़िर में रसूल ईंदो, मुसद्दिकुन लिमा मअकुम, उहो रसूल तव्हांजी नुबुवतनि जी, तव्हांजी शरीयतनि जी, तव्हांजी रिसालत जी तस्दीक करण वारो हूंदो। ऐं गॾोगॾु तव्हां वाइदो कहिड़ो था कयो, लतुअमिनुन बिही, तव्हां सभई पैगंबर उन पैगंबर ते ईमान आणींदो। सिर्फ़ु ईमान आणण जी ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु मञण जी ॻाल्हि कोन्हे, तव्हां उनजो एतिराम बि कंदो, तव्हां उनजी मदद बि कंदो, तव्हां उनजी हिमायत बि कंदो, तव्हां उनजी ताईद बि कंदो। वाइदो रब वरितो, वाइदो पैगंबरनि खां वरितो, वाइदो रब क़ुरान मजीद में ज़िक्र कयो। इहो त थी वियो हिकिड़ो वाइदे जो तज़किरो, पर इन जो अमली नामो तव्हांखे मिलंदो, इन जो प्रैक्टिकल तव्हांखे मिलंदो, इन जी प्रैक्टिस तव्हांखे मिलंदी। किथे? मेराज जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे, खोड़ चकर बैतुल मुक़दस आहे। इहे सभई पैगंबर सगुरा गॾु थिया। इमामत केरु कराए, अॻिते केरु वधे? आदम अलैहिस्सलाम अबुल बशर आहे, अबुल अंबिया आहे, अॻिते कोन थो वधे। नूह अलैहिस्सलाम सीनियर आहे, तजर्बेकार आहे, 950 साल जो एक्सपीरियंस तजर्बो अथसि दावत तबलीग जे अंदरि, पर अॻिते कोन थो वधे। इब्राहिम अलैहिस्सलाम, रब साईं क़ुरान मजीद में खोड़ तज़किरा कया, वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। रब फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजो क़रीबी दोस्त बणायो आहे। महल महल ते अहिड़ा अहिड़ा इम्तिहान रब वरिता, यकीन कंदो उन्हनि इम्तिहाननि खे पढ़ंदे ऐं बयानु कंदे आऊं ऐं अव्हीं सोचे सम्झे नथा सघूं। सोच पंहिंजी खां कई ॾुखिया इम्तिहान हुया, पर हर इम्तिहान में रब फरमायो आहे इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, इब्राहिम अलैहिस्सलाम पूरो पूरो निभायो आहे। हर मौक़े ते, हर महल ते, जान आहे तब क़ुर्बान आहे, औलाद आहे तब क़ुर्बान आहे, ख़ानदान आहे तब क़ुर्बान आहे, इलाइक़ो मुल्क आहे तब क़ुर्बान आहे। उहो इब्राहिम अलैहिस्सलाम बि अॻिते कोन थो वधे। मूसा कलीमुल्लाह आहे,
उन जूं अज़मतूं क़ुरान मजीद में मिलियूं। सब खां वधीक जंहिं पैगंबर जो तफ़सीली तज़किरो क़ुरान मजीद में आहे उहो मूसा अलैहिस्सलाम आहे, पर अॻिते कोन थो वधे। ईसा अलैहिस्सलाम अॻिते नथो वधे। दाऊद अलैहिस्सलाम खे हुकूमत बि मिली, मुअज़्ज़ा बि मिलिया, पर अॻिते कोन थो वधे। सुलेमान अलैहिस्सलाम खे अहिड़ी बादशाहत मिली, अहिड़ी हुकूमत मिली, हुन दुआ बि घुरी, रब अहिड़ी हुकूमत ॾिजां जो काइनात में वरी कंहिंखे न मिले। सुलेमान अलैहिस्सलाम खे उहा बादशाहत मिली, पर अॻिते कोन थो वधे। इमामुल अंबिया केरु थिए, इमामत केरु कराए, इन जमात जी अॻवाणी केरु करे। हाणे उहा अॻवाणी मिले थी मुंहिंजे अव्हांजे पैगंबर, पैगंबरनि जे सरदार प्यारे मिठड़े सोने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एजाज़ तो मिले। सब पैगंबर ईमान भी आणनि था, हिमायत भी कनि था, एहतराम भी कनि था, मदद भी कनि था। ॻाल्हि सिर्फ़ु एसी ताईं कोन्हे, बैतुल मुक़द्दस ताईं। रब्बुल आलमीन इन्हनि सभिनी पैगंबरनि मां चूंड करे अल्लाह जो इंतखाब, अल्लाह जे तरफ़ां चूंडियल अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर सगुरा आसमाननि ते बीहारे छॾिया। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो अचे, उन जे इस्तक़बाल जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलाम खे बीहारे, अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बीहारे, अल्लाह साईं मूसा अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम ॿिन्ही भाइरनि खे बीहारे छॾे। दुनिया जो हुस्न अॼु ॾींहं ताईं मिसाल ॾिनो वेंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम ख़ूबसूरती ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे वाक़े खे अल्लाह रब्बुल आलमीन अहसनुल क़सस चयो आहे, यानी बहितरीन वाक़ियो, बेहतरीन कहानी। रब इन वाक़े के बेहतरीन वाक़ियो किस्सो ज़िक्र कयो। उन यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्तक़बाल जे लाइ बीहारे छॾे। अहिड़े तरीक़े सां ॿियनि पैगंबरनि जे हवाले सां यानी अल्लाह रब्बुल आलमीन जेका अज़मत ज़िक्र कई, उन जा तजर्बा, उन जा अमली नामा, उन जा मिसाल, उहे बि गॾोगॾु मोहम्मद मुस्तफ़ा जे हवाले सां मिलनि था। सिर्फ़ु ॻाल्हि एसी ताईं कोन्हे का, इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, वाक़ियो इहो बि क़ुरान मजीद जो आहे। रसूल किन जी विलादत खां कई सौ साल अॻु में जो वाक़ियो आहे, खोड़ चकर तव्हां ॿुधो हूंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम पीउ पुट आहिनि। काबतुल्लाह जो तमीराती कमु करे जेॾी महिल फांदा थिया, फारिग थिया, उन वक़्तु दुआ था घुरनि। दुआऊं तव्हीं बि कंदा आहियो, दुआऊं आऊं बि कंदो आहियां, जल्दबाज़ आहियूं, तकड़ा आहियूं, रब खां मायूस थी था वञूं। अदा 2-3 ॾींहं मिड़े निमाज़नि जी बि पाबंदी कयुमि, यार क़ुरान मजीद जो मिड़े सिपारो सिपारो पढ़ियमि पे, फिलाणो कमु त मुआरो थियो ई कोन, को इम्कान ई कोन्हे, को यार आसरो ई कोन्हे को। दुनिया जा रस्ता ॾिसी करे अंदाज़ा कंदा आहियो, दुनिया जा सबब ॾिसी करे तय कंदा आहियो, प्लानिंगूं कंदा आहियो, मनसूबा कंदा आहियो। रब ते यकीन कयो, रब रस्तनि जो मोहताज कोन्हे, रब सबबनि जो मोहताज कोन्हे, रब वक़्तनि जो मोहताज कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन हर एतबार सां अल्लाह समद, उन अल्लाह ते यकीन त कयो। दुआ असां बि कंदा आहियूं, चऊं था त हींअर जेका दुआ करे वञूं न, असांखे रस्ते जे अंदर ई मन क़बूलियत वारो मैसेज अची वञे त हा वाह तुंहिंजो कमु थी वेंदो। हाणे रब जे फ़ैसिलनि में हिकमत आहे, रब पाण ॼाणे। दुआ केरु थो घुरे? इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम। दुआ किथे था घुरनि? काबतुल्लाह में। दुआ कहिड़े मौक़े था घुरनि? काबतुल्लाह जो तमीराती कमु थी फारिग थिया आहिनि। मौक़ियो केॾो अज़ीम आहे, जॻह केॾी अज़ीम आहे, दुआ घुरण वारा केॾा अज़ीम आहिनि, पर उन्हनि खे फ़िकिर आहे, उन्हनि खे हिकिड़ी परेशानी आहे। पाण खे परेशानी, हींअर पाण निमाज़ पढ़ी हूंदी दोस्तनि, निमाज़ जे बारे में इतां केरु हथु खणी चई सघे थो दादा मुंहिंजी निमाज़ क़बूल थी वई? कंहिंखे यकीन आहे? उम्मीद हूंदी आहे न, उम्मीद ते पाण एतिरी ॻाल्हि करे सघूं था दादा कोशिशि कई आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जेको इल्मु ॾिनो उन मुताबिक़ कोशिशि कई आहे, अल्लाह साईं क़बूल करे। आऊं अवी केरु माण्हू पंहिंजे हिकिड़े अमल जे यकीन जे बारे में केरु कोन थो चई सघे, सिर्फ़ु उम्मीदूं। हू त अल्लाह जा पैगंबर आहिनि, पैगंबरनि जी कंहिं नेकी जे बारे में शक हूंदो? पैगंबरनि जी नेकी न क़बूल थींदी त पोइ भला कंहिंजी थींदी? पर उन्हनि खे फ़िकिर ॾिसो कहिड़ो आहे। जुमिलो छा चयूं? रब्बना तक़ब्बल मिन्ना। अल्लाह हीअ असांजो पोरियो, हीअ असांजी महिनत, हीअ असांजी मज़दूरी। मज़दूरी कहिड़ी? इस्माइल अलैहिस्सलाम जो घर पियो ठहे न, अल्लाह जो घर। मस्जिदूं असां सम्झूं था 2 खां 3 माण्हुनि जो वास्तो आहे मस्जिद जी देखभाल जी ख़िदमत करणु। रब पैगंबरनि खां कमु कराया, हालांकि अल्लाह चवे हा कुन फयकून। काबतुल्लाह पैगंबरनि जे हथां छो पियो तमीर कराए? रब मोहताज त कोन्हे को। अल्लाह चवे हा थी त काबतुल्लाह थी पवे हा न, पर ही मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ पैगाम आहे।
अल्लाह जे घरनि सां ताल्लुक़ मज़बूत रखो। हिकु ॿिनि माण्हुनि ते असांजो इन्हिसार हूंदो आहे, पंहिंजी उन जे अंदरि ख़िदमत कहिड़ी आहे? अल्लाह से माली हैसियत ॾिनी आहे, माली कयूं। अल्लाह से जिस्मानी सॻ ॾिनी आहे, सफ़ाई सुथराई। ॿियो वेही करे ज़िक्र अज़कार ताल्लुक़ जोड़ियूं मस्जिदनि सां। ही पैगंबरनि जी तइलीम आहे। दुआ घुरियूं त रब्बना तक़ब्बल मिन्ना। इब्राहिम अलैहिस्सलाम मिस्त्री कारीगर जे तौर ते कमु करे, पुट इस्माइल अलैहिस्सलाम उहो बि पैगंबर आहे, मज़दूरी पियो करे, हेल्पर जे तौर ते कमु पियो करे, मज़दूर थी करे कमु पियो करे। उन मौक़े ते उन्हनि खोड़ सारियूं दुआऊं कयूं। उन्हनि में हिकिड़ी दुआ जो ताल्लुक़ हिन उम्मत सां आहे, हिन उम्मत जे पैगंबर सां आहे। कहिड़ी दुआ घुरियो? रब्बना वबअस फीहिम रसूलम मिनहुम। अल्लाह पैगंबर सगोरो मबूस फरमा इन्हनि में जेको इन्हनि मज़ा हुजे। पाण ॿई पैगंबर आहिनि, टे पैगंबर जी ज़रूरत कहिड़ी? पैगंबर त पाण बीठा आहिनि न। इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि दुआ पियो घुरे, ऐं दुआ में वरी पैगंबर जे बारे में इल्तिजा छा आहे, दरख़्वास्त छा आहे, ख़्वाहिश छा आहे? अल्लाह पैगंबर मबूस फरमा जेको इन्हनि मज़ा हुजे। इब्राहिम अलैहिस्सलाम मके जो कोन्हे को पाण, इस्माइल अलैहिस्सलाम बि मके जो कोन्हे, आहिनि ॿई पैगंबर, पर दुआ टे पैगंबर जे लाइ। उहो पैगंबर छा करे, उनजी ज़िम्मेवारी छा हुजे, उनजी ड्यूटी छा हुजे, उनजा फ़राइज़ कहिड़ा हुजनि। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम इन दुआ में चए थो, गॾु इस्माइल अलैहिस्सलाम बि मौजूदु आहे। अल्लाह यतलू अलैहिम आयातिक, तुंहिंजो पैगाम माण्हुनि ताईं पहुचाए, तुंहिंजो आयतूं तिलावत करे, तुंहिंजो पैगाम, तुंहिंजी हिदायत, तुंहिंजी शरीयत माण्हुनि ताईं पहुचाए। ॿियो कमु कहिड़ो? फरमाई वयो अल्लिमहुमुल किताब वल हिकम, किताब ऐं सुन्नत जी तइलीम ॾे। अल्लम यो अल्लिमु तइलीमन, लफ़्ज़ आहे तइलीम, बाक़ाइदा तइलीम ॾे, सेखारे, किताब सेखारे ऐं सुन्नत, हिकमत, दानाई, हदीस, भलाई जूं ॻाल्हियूं सेखारे उहो पैगंबर। ऐं टियों कमु कहिड़ो? वयुज़क्कीहिम, ज़क्का युज़क्की तज़कियतन, तरबियत करे, आगाही ॾे माण्हुनि खे। फ़ाइदो छा में आहे? उहो पैगंबर माण्हुनि खे ॿुधाए। नेकी कहिड़ी शइ आहे? पैगंबर ॿुधाए। नुक़सान कहिड़े कम में आहे? गुनाह छा आहे? अल्लाह कहिड़नि कमनि मां नाराज़ थिए थो, अल्लाह कहिड़नि कमनि सां राज़ी थिए थो, इंसान जी भलाई छा में आहे? इहे सभु शयूं उहो पैगंबर युज़क्कीहिम माण्हुनि जी तरबियत करे। हाणे वाक़ियो क़ुरान मजीद जो, दुआ पैगंबरनि घुरी, जवाबु कॾहिं ईंदो? महीने खनि में अची वञे न, 2 महीननि में, 6 महीननि में। पैगंबरनि दुआ घुरी त पैगंबर उहो मके वारो हुजे, मके वारनि मज़ा हुजे। इब्राहिम अलैहिस्सलाम जा 2 पुट, इसहाक़ अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, ॿई पैगंबर, पर ॿई मके जा कोन्हनि। हाणे वरी इसहाक़ अलैहिस्सलाम जो पुटु आहे याकूब अलैहिस्सलाम, यानी इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो पैगंबर, उहो बि मबूस थी आयो, पर उहो मके जो कोन्हे, उहो मिस्र वारे पासे। दुआ में छा चयो? मके जो पैगंबर, उतां वारो हुजे। हाणे ईअं कोन्हे त अल्लाह पैगंबर न पियो मोकिले, रब पैगंबर मोकिले पियो, पर दुआ अल्लाह जा फ़ैसिला पंहिंजे टाइम ते। हिकिड़ो जुमिलो ॿुधो अथव, साईं अल्लाह वटि देर आहे, अंधेर न आहे। चवंदा आहिनि न माण्हू, वीचारा सादगी जे करे चवंदा आहिनि, इल्मु न आहे माण्हुनि वटि, नियत में का ख़लल न हूंदो, यकीनन मुस्लमान आहियूं, उन्हनि खे इल्मु कोन्हे को, सम्झाणी कान्हे का। अल्लाह वटि देर बि कान्हे, अल्लाह वटि अंधेर बि कान्हे का। असल ॻाल्हि आहे असांखे तकड़ हूंदी आहे, असल तकड़ असांखे हूंदी आहे न। त बसि दुआ घुरीसीं, छा थियो दुआ जो? पैगंबर जी दुआ थियल आहे, क़ुरान मजीद मौजूदु आहे, उन में वाक़ियो अल्लाह से ख़ुदि थो ज़िक्र करे। हिकिड़े पैगंबर जी न, 2 पैगंबरनि जी दुआ आहे। अल्लाह जेको टाइम मुक़ररु कयो आहे, अल्लाह जा पंहिंजा फ़ैसिला, अल्लाह जी सिफ़त आहे अल हकीम, हिकमत वारो। हाणे पैगंबर ईंदा रहिया, पर सभई पैगंबर फ़लस्तीन वारे पासे, इराक़ वारे पासे, शाम वारे पासे। मके वारे पैगंबर जो छा थियो? इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो याकूब अलैहिस्सलाम बि पैगंबर, पर मके जो कोन्हे। वरी याकूब अलैहिस्सलाम जो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम बि पैगंबर, यानी इब्राहिम अलैहिस्सलाम जो पड़ पोटो। इब्राहिम अलैहिस्सलाम जद्दुल अंबिया आहे, ॾाढो नबियनि जो इहो लक़ब आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो। पर मके वारे पैगंबर जो छा थियो? इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया मां वियो हलियो, पैगंबर ईंदा रहिया, बनी इसराइल क़ौम में
हिकिड़े हिकिड़े दौर जे अंदर हिकिड़े हिकिड़े वक़्त में 50-50 पैगंबर ईंदा रहा, पर मक्के वारे पैगंबर जो जेमल वारो आयो, रब उन्हें जो तज़किरो बि क़ुरान मजीद में कयो। फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब फरमायो अल्लाह से वॾे मां वॾो एहसान मोमिनन ते कयो जो पैगंबर सगुरो मबऊस फरमाई जेको उन्हनि मां आहे। मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम। मोहम्मद कुरैश खानदान कबीले जो खानदान बनु हाशिम आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अज़मतूं कीअं पियो ज़िक्र करे, इब्राहिम अलैहिस्सलाम 3 शयूं दुआ में चयूं। हिकु त यतलू अलैहिम आयातिक चई, रब फरमायो यतलू अलैहिम आयातिही, पैगंबर सगोरो मुंहिंजूं आयतूं माण्हुनि ताईं पहुचाईंदो, आम पैगाम, आम दावत तबलीग। पैगंबर तैलीम ॾींदो, मुअल्लिम हूंदो, किताब दानाई जी, किताब हदीस हिकमत जी तैलीम ॾींदो। रब फरमायो युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो युज़क्कीहिम, रब जवाब में चयो युज़क्कीहिम, पैगंबर तरबियत बि कंदो। हाणे उन पैगंबर जा तज़किरा मोहम्मद मुस्तफ़ा सम फरमायो मां इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहियां। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे ॿुधाए पियो, बशारत पियो ॾे, याती मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां पोइ ईसा अलैहिस्सलाम ईअं कोन पियो चए त 2 पैगंबर ईंदा। ईसा अलैहिस्सलाम ईअं कोन पियो चए त मूंखां पोइ 3 पैगंबर ईंदा। ईसा अलैहिस्सलाम ईअं कोन थो चए मूंखां पोइ पैगंबर पिया ईंदा। ईसा अलैहिस्सलाम इहो बि कोन चयो त आऊं आख़िरी पैगंबर आहियां, बल्कि ईसा अलैहिस्सलाम चयो मूंखां पोइ हिकिड़ो पैगंबर ईंदो, याती मिन बाद इस्मुहु अहमद, उन जो नालो अहमद बि हूंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूल के फरमायो इन्नली अस्मान, मुंहिंजा खोड़ सारा नाला आहिनि, अना मुहम्मद व अना अहमद व अनल माही अल्लज़ी यमहुल्लाहु बियल कुफ्र व अनल हाशिर अल्लज़ी युशरु नास अला क़दमैय व अनल आक़िब अल्लज़ी लैस बअदी नबियुन। बुखारी मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे। रसूल के फरमायो मुंहिंजो नालो मुहम्मद बाहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु पंहिंजे मुआशरे में हिकिड़ो आसान सुवाल, उमरूं गुज़रियूं, ज़िंदगियूं गुज़रियूं, खोड़ रब्बिल अवल आया, अहिड़ो रब्बिल अवल अचे जेको असांजी ज़िंदगियुनि खे चेंज करे वञे, एहसास पैदा करे वञे, मोहब्बत जो भरम छा आहे, वफ़ा छा आहे, महबूब जूं अदाऊं सेखारे वञे। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा, उन मोहम्मद मुस्तफ़ा जूं अदाऊं, उन जूं सुन्नतूं, उन जे हदीस सां ताल्लुक़, उन जे प्यार मोहब्बत, उन जी सीरत, उन जी ज़िंदगी सां उहा छिक, उहा तड़प पैदा थिए जेका दिलि मंझां पैदा थिए, ज़बान ते अची वञे, असांजे अमलनि में अची वञे, असांजे सोचनि में अची वञे। अहिड़ो त को रब्बिल अवल अचे न। सच पुछो, घणनि मुस्लमाननि खां वञी पुछा कयो, प्यारे मिठड़े सुहिणे नाले मोहम्मद मुस्तफ़ा सम लफ़्ज़ मोहम्मद जी माना छा आहे? घणनि माण्हुनि खे ईंदी हूंदी माना। हिते इहो इम्तिहान पाण कोन था वठूं, न ही पाण खे इख़्तियार आहे, पर पंहिंजी दिलि ते हथु रखूं। घणनि मुस्लमाननि खे इन एॾे अज़ीम प्यारे नाले मोहम्मद मुस्तफ़ा जी माना जी ख़बर आहे? ज़िंदगियूं गुज़रियूं ऐं नालो केॾो प्यारो आहे, केॾो सुहिणो नालो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी सूरत जो नालो बि मोहम्मद रखियो ऐं 4 चकर त अल्लाह रब्बुल आलमीन बराह रास्त अल्लाह रब्बुल आलमीन इहो नालो ज़िक्र कयो क़ुरान मजीद में। लक़बन सां त अल्लाह साईं कई चकर जेको आहे रसूल किम सां मुखातिब थिया। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमद लफ़्ज़ ॿुधो अथव? हमद लफ़्ज़ी माना आहे तारीफ़, साराह, वाखाण, सना। शाइरी जी ॿोली में चवंदा आहिनि अहिड़ी नज़म जंहिंमें अल्लाह जी साराह हुजे त शाइरी वारे सब्जेक्ट में, अदब जे सब्जेक्ट में, उन हिस्से में अहिड़ी नज़म खे हमद चइबो आहे। पर लफ़्ज़ी तौर ते हमद जी माना आहे साराह, वाखाण, तारीफ़। मोहम्मद जी माना आहे जंहिंजी तमामु घणी साराह हुजे, घणी तारीफ़ वारो, वॾी वाखाण वारो, जंहिंजो नालो ई एॾो प्यारो हुजे ऐं जंहिंजी साराह, जंहिंजी वाखाण, जंहिंजा तज़किरा रब त क़ुरान मजीद में कया। मख़लूक़ात वटि केतिरी अज़मत आहे मोहम्मद मुस्तफ़ा समझी। फरमाई मुंहिंजो नालो अहमद बि आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहमद जी माना आहे सभ खां वधीक तारीफ़ करण वारो, अल्लाह जी वधीक साराह बयान करण वारो। जेतिरी वाखाण
मोहम्मद मुस्तफ़ा सम अल्लाह जी कई एतरी वाखाण ॿियो को कोन थो करे सघे। जहिड़े अंदाज़ में मोहम्मद मुस्तफ़ा सम रब जी साराह बयान कंदा हा, अहिड़े अंदाज़ में वींदे जेकॾहिं राति जो निंड मां पासो वराए सुतल मोहम्मद मुस्तफ़ा सम निंड में जे पासो वराए थो न, त बि अल्लाह जो ज़िक्र करे थो, अल्लाह जी साराह बयान करे थो। सफ़र में आ त बि अल्लाह रब्बुल आलमीन जी साराह बयान करे। तो मोहम्मद मुस्तफ़ा जूं अज़मतूं रब क़ुरान मजीद में कीअं ज़िक्र कयो। हाउस, घर, महल, रहाइशगाह अल्लाह से हैसियतूं ॾिनियूं, अल्लाह से अञा बरकतूं ॾिए, पर कुर्बान वञूं मोहम्मद मुस्तफ़ा जे घर जा तज़किरा रब क़ुरान मजीद में कया। रसूल करीम अज़वाज जे लाइ, अहल बैत जे लाइ, पंहिंजी घर वारनि जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो कमरो तयारु कराई। उनखे अरबी में हुजरतुनि चइबो आहे, जंहिंजी जमा हुजरात अचे थी, जंहिंखे आम फहम में पाण सिंधी में हुजरो लफ़्ज़ चवंदा आहियूं। यानी कमरो जेको रसूल करीम घर वारनि जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो तयारु करायो, रब उन कमरनि जा तज़किरा, उन हुजरात जा तज़किरा क़ुरान मजीद में कया। ऐं 27 सीपारे में हिकिड़ी सूरत जो नालो ई रब साईं हुजरात रखी छॾी। अहले बैत जो तज़किरो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में कयो। कंहिंजो ख़ानदान? मोहम्मद मुस्तफ़ा जो ख़ानदान। दुनिया के अंदर खोड़ खानदान गुजरिया, कदीम का वठी अज जे दौर ताईं, क़यामत ताईं खोड़ खानदान ईंदा रहंदा। हर कंहिं खानदान जी पंहिंजी का हैसियत हूंदी, पर कुर्बान वञूं जेका अज़मत, जेको बेमिसाल लाज़वाल, जेका फज़ीलत मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़ानदान जी आहे न, कायनात में ॿिए कंहिं ख़ानदान जी एतिरी अज़मत कान्हे का। रब फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़ानदान जो तक़द्दुस, उन जो एहतराम, उन जी पाकीज़गी, उन जी तत्हीर अल्लाह रब्बुल आलमीन सूरह अहज़ाब में तो ज़िक्र फरमाए। रब्बुल आलमीन ईअं बि तज़किरो फरमायो, या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसा। रब साईं फरमायो पैगंबर जूं घर वारियूं, पैगंबर जूं घर वारियूं अज़वाज मुतहरात, अव्हां जो मक़ाम छा आहे? रब क़ुरान मजीद में तज़किरा कया, जेको अव्हां जो मक़ाम आहे कायनात में ॿिए कंहिंजी घरवारी जो रब साईं थो फरमाए को उहो मक़ाम कोन्हे जेको मक़ाम मोहम्मद मुस्तफ़ा जी घर वारनि जो आहे। या सूरह अहज़ाब पढ़ो, 22 सिपारो शुरू थो थिए। रब फरमाए वमई यकुनुत मिनकुन्न लिल्लाहि व रसूलिही व तअमल सालिहा। रब फरमायो पैगंबर जी घर वारनि मां जेका बि नेकी जो को बि अमल कंदी, रब साईं थो फरमाए उन्हनि खे असां डबल अजर ॾींदासीं। उन जो अजर सवाब ॿीणो हूंदो, छो जो मोहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं आहिनि। रब फरमायो अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोहम्मद मुस्तफ़ा सम मोमिननि खे केतिरो प्यारो हुजे, मुसलमानो केतिरी मोहबत था कयो, पैमाइश केतिरी हुजे, मयार छा हुजे, पैमानो छा हुजे, उसूल छा हुजे, फार्मूलो छा हुजे। रब क़ुरान मजीद में ज़िक्र फरमायो अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। मोमिननि खे पंहिंजी जान खां बि वधीक मोहम्मद मुस्तफ़ा सम हुजे। अज सोचो एतरी मोहब्बत पाण कयूं था, जान त परे जी ॻाल्हि आहे। नंढड़नि नंढड़नि मफ़ाद ते असां सुन्नतनि खे, असां मोहम्मद मुस्तफ़ा जी तइलीम खे ॼाणींदे बि सच पुछो त छॾे ॾींदा आहिनि। फिकिर ई कोन्हे को। महबूबनि सां ईअं मोहबत थींदी आहे, तालुक़ ईअं थींदो आहे। रब साईं थो फरमाए जानिन खां बि वधीक तव्हांखे प्यारो हुजे मोहम्मद मुस्तफ़ा सां। इन जो तव्हांखे अमली नामो मिलंदो। सहाबा कराम मोहबत कई मोहम्मद मुस्तफ़ा सां, अहले बैत मोहबत कई मोहम्मद मुस्तफ़ा सां, पंहिंजी जान खां बि वधीक मोहबत कई। जानियूं कुर्बान कंदा हुआ इशारे ते, परवाह ई कान हूंदी ही जान आहे, पर अहिड़ियूं खोड़ जानियूं मिलनि मोहम्मद मुस्तफ़ा सां कुर्बान। मोहबतूं त उहे करे विया न, पाण त ॻाल्हियूं कंदे कंदे उमिरि गुज़ारे छॾी। 30 साल गुज़री विया, 50 साल गुज़री विया। सच पुछो त नौजवान बि चए थो साईं अञा टाइम पियो आहे, इस्लाह करे वठंदासीं। अला ठीकु आहे, तो लिखायो वरितो हूंदो, तोखे यकीन हूंदो। सच पुछो असांखे त हिकिड़े मिंट जो बि यकीन कोन्हे को न ज़िंदगी ते, पर केॾी जुरत सां चवंदा आहिनि त साईं अञा टाइम पियो आहे, ज़िंदगी पई आहे, ॾिठो ईंदो, वक़्तु आयो त ॾिसंदासीं। ऐं पोइ जंहिंमें वक़्तु अचे थो न पोइ ॾिठो कोन थो थिए।
जुमिलो त तव्हां ॿुधो आहे न, अक्सर औकात चवंदा आहियूं कम खां नटाइण जे लाइ या बेपरवाही जे तौर ते साईं वक़्तु आयो त पोइ ॾिसंदासीं, ऐं पोइ जेॾी महिल वक़्तु अचे थो सच पुछो पोइ ॾिठो नथो थिए, ॾाढा परेशान था थियूं, ॾाढा ॾुखिया था थियूं। हिकिड़ो 80 साल जो माण्हू बि चए थो त यार ज़िंदगी पई आहे, पोइ सलाहियतूं हलियो वञनि, पोइ अलाह रहम करे सभिनी खे अलाह साईं शिफ़ा ॾे, अलाह साईं खां हिमत तौफ़ीक़ ॾे। पर सच पुछो इहे बीमारियूं दुनिया जा मसला परेशानियूं एतिरियूं वधी वियूं आहिनि, कहिड़े वक़्त जे इंतज़ार पिया कयो? नूह अलैहिस्सलाम वारी उमिरि मिलंदी छा पाण खे वक़्तु मिलंदो कहिड़ो? तव्हां सोचो मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत कीअं करे ॾेखारी, सहाबा किराम जी ज़िंदगियुनि खे पढ़ो, अहले बैत जी ज़िंदगी खे पढ़ो। हाणे रब्बुल आलमीन फरमायो व अज़वाजु उम्महातुहुम, मोहम्मद मुस्तफ़ा जे जेके घर वारियूं आहिनि इहे मोमिननि जूं माइरूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, जीजल आहिनि। रब ईअं अहले बैत जा तज़किरा कया व इज़ गदौत मिन अहलिक तुबव्विउल मुमिनीन मक़ाइद लिलक़िताल। रब फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा सुबुह सुबुह तूं सवेरे पंहिंजे घरां निकितो आहीं, घरां निकिरण जो मंज़र बि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर मजीद में ज़िक्र कयो। पंहिंजे घरां निकिते केॾां? मुजाहिदीन खे गॾु करणु, पंहिंजे सहाबा खे गॾु करणु, पंहिंजे साथियुनि खे गॾु करणु, काफ़िर हमलो पिया कनि, प्लानिंग जे लाइ, मनसूबे जे लाइ। रब्बुल आलमीन तज़किरा मोहम्मद मुस्तफ़ा जा ईअं कया जो अल्लाह जे पैगंबर जा नाला क़ुर मजीद में ज़िक्र कया। रब साईं अल्लाह जे पैगंबर जे घर वारनि जो, अहले बैत जो, औलाद जो तज़किरो रब्बुल आलमीन क़ुर मजीद में कयो। एसी ताईं जो रब्बुल आलमीन फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। रब साईं सिद्धो सौ चई छॾिया न त मोमिनो मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो, त बि ॻाल्हि मुकमल आहे, पैगाम मुकमल आहे, हुकुम मुकमल आहे, ॻाल्हि सम्झ में अची वई। अल्लाह तो फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो, पर अल्लाह जो अंदाज़ त ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन केॾे शानदार अंदाज में तज़किरो फरमायो। फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, अल्लाह रब्बुल आलमीन पाण, अल्लाह जा मलाइक फरिश्ता रूहानी मखलूक ला यासून अल्लाह मा अमरहुम। रब फरमाए उहे मलाइक जेके हूंदा आहिनि अल्लाह जी नाफ़रमानी कोन कंदा आहिनि, उहे एॾी पाकीज़ा मखलूक आहे। रब साईं तो फरमाए उहे मलाइक बि मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद मोकिलिन, अल्लाह पाण बि। पोइ रब साईं तो फरमाए मोमिनो अवीं बि मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद ऐं सलाम मोकिलींदा। दुरूद जे बारे में फज़ीलतूं बरकतूं असां मुख़्तसरन ॿुधियूं हूंदियूंसीं, ज़िंदगी गुज़री वई हूंदी। 10 नेकियूं मिलंदियूं, 10 गुनाह माफ़ थींदा, 10 दर्जा बुलंद थींदा। मुस्नद अहमद पढ़ो, सही इब्न हिब्बान पढ़ो, अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो 10 नेकियूं, 10 दर्जा बुलंद थियनि, 10 गुनाह माफ़ थियनि। सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कोन्हे, अल्लाह जे तरफ़ां 10 सलाम अचनि, हिक ॿिए ॾांहुं सलाम मोकिलींदा आहियो, दिलि ख़ुशि थींदी आहे न। सोचो ख़ालिक़ काइनात जे तरफ़ां सलाम, ऐं सलाम इहो हिकिड़ो तफ़सीली उनवान आहे, अल्लाह जे तरफ़ां सलामती, अल्लाह जे तरफ़ां तहफ़ुज़, अल्लाह जे तरफ़ां महफ़ूज़ थियण जो पैगाम, ख़ालिक़ काइनात। ऐं दुरूद शरीफ़ में देरि घणी लॻंदी? मिंट, हिकिड़ो 2 मिंट हलंदे फिरंदे दिलि जे अंदरि, ज़बान जे अंदरि तव्हां पढ़ी छॾियो, तव्हांखे नेकियूं मिलनि पियूं, तव्हांजा गुनाह माफ़ थियनि पिया, 10 दर्जा बि वधंदा। दर्जा, प्रमोशन घुरंदा आहियूं न, प्रोमोट थी वञूं न, दर्जन में बुलंदी थी वञे, मक़ाम में बुलंदी थी वञे, एज़ाज़ वारी ॻाल्हि आहे न। अल्लाह जे तरफ़ां असांजे दर्जन में इज़ाफ़ो थिए। दुरूद शरीफ़ उहो साॻियो ई अथव। मतां चओ 10 दुरूद पढ़ूं त पोइ दुरूद अञा हिकिड़ो ई पढ़ियो आहे। इनामात ॾिसो, रहमतूं ॾिसो, बरकतूं हदीस जे अंदरि 10 रहमतूं बि तव्हां ते नाज़िल थींदियूं। सिर्फ़ु ॻाल्हि एतिरी कान्हे का, सहाबी खे रसूल के नुस्ख़ो ॿुधायो, तुंहिंजे ग़म जे अंदरि, तुंहिंजी परेशानी जे अंदरि दुआ जा अदब ऐं सलीका रसूल के सेखारिया। त दुआ जेॾी महिल कयो त अल्लाह जी हमद बयानु कयो, अल्लाह जी साराह बयानु कयो। पोइ रसूल के फरमायो उन खां पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो, ऐं उन खां पोइ पंहिंजो मसइलो बयानु कयो, पोइ दुआ घुरो। साहबी चए थो मोहम्मद मुस्तफ़ा जेकॾहिं आऊं चौथों हिसो दुरूद पढ़ां ऐं 3 हिसा दुआ कयां त पोइ इहो अमल कीअं आहे? माना केॾी महिल आऊं हिकु हिसो जेको आहे आऊं दुरूद पढ़ां ऐं 3 हिसा जेको आहे आऊं दुआ कयां। आज़ान मुंहिंजे ख़्याल में अचे पई,
उन्हें थोड़ो इंतज़ार। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साहबी इहो त ॾाढो भलो अमल आहे, पर जेकॾहिं तूं दुरूद जी मिक़दार खे अञा वधाई वइन ज़ित फहुव ख़ैरुल लक, जेकॾहिं उनखे अञा वधाई त उहो तुंहिंजे लाइ अञा वधीक बहितर आहे। साहबी चए थो त मोहम्मद मुस्तफ़ा जेकॾहिं आउं अधु टाइम दुरूद पढ़ंदो रहां ऐं अधु वक़्तु दुआ कंदो रहां पोइ भला कीअं रहंदो। रसूल करीम फरमायो साहबी ॾाढो भलो अमल ॿुधाई, दुरूद जी मिक़दार खे अञा बि वधाई त तुंहिंजे लाइ भलो आहे। साहबी चए थो मोहम्मद मुस्तफ़ा सम ऐं 3 हिस्सा दुरूद पढ़ंदो रहां ऐं हिकिड़ो हिस्सो दुआ कयां। मोहम्मद मुस्तफ़ा सम फरमायो इहो त तमामु भलो आहे, पर व इन ज़ित फहुव ख़ैरुल लक, जेकॾहिं तूं दुरूद शरीफ़ खे अञा बि वधाई। सुनन नबी दाऊद जे अंदरि रिवायत आहे ऐं इमाम इब्नुल क़य्यिम रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अज़ीम किताब लिखियो आहे दुरूद शरीफ़ ऐं सलाम जी फज़ीलत में, जलाउल अफ़ाम फ़ी सलात व सलाम अला ख़ैरिल अनाम जे नाले सां हिकु बहितरीन किताब आहे। उन जे अंदरि बि इहा रिवायत मौजूदु आहे। रसूल खे फरमायो इज़न तुक़फ़ा हम्मुक व युग़फ़रु लक ज़ंबुक, मुंहिंजा साहबी जेकॾहिं दुरूद जी मिक़दार खे अञा बि वधाई त तुंहिंजे लाइ भलो आहे। साहबी चए थो साईं रुगो दुरूद ई पढ़ंदो रहां। रसूल खे फरमायो जेकॾहिं कसरत सां तूं दुरूद पढ़ंदो रहीं, तुंहिंजे ग़म में, तुंहिंजी तकलीफ़ में, तुंहिंजी परेशानी में इहो सिर्फ़ु दुरूद ई कसरत सां पढ़णु तुंहिंजे लाइ काफ़ी थी वेंदो ऐं गॾोगॾु तुंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश जो सबबु बि इहो दुरूद शरीफ़ तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन दुरूद शरीफ़ जे अंदरि फज़ीलतूं अज़मतूं कंहिंजूं ज़िक्र कयूं। मोहम्मद मुस्तफ़ा सम इब्राहिम अलैहिस्सलाम व अला आल मोहम्मद, आल मोहम्मद, मोहम्मद मुस्तफ़ा जो ख़ानदान, अहले बैत, साहबी
अची सवाल कयो, बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, बल्कि हदीस जो हर किताब खणो, तव्हांखे उन जे अंदरि दुरूद शरीफ़ जी रिवायतूं मिलंदियूं। दुरूद शरीफ़ जी जेकॾहिं रिवायत या का बि रिवायत हिकिड़ो बि सहाबी बयानु करे, हिकिड़े सहाबी जी बि रिवायत हुज्जत आहे, उहा बि क़ाबिल क़बूल आहे असांजे लाइ, पर उहा रिवायत अञा वधीक अज़मत वारी आहे, उहा हदीस अञा वधीक अज़मत वारी थिए थी। बुखारी शरीफ़ पढ़ूं, मुस्लिम शरीफ़ पढ़ूं, हदीस जा खोड़ किताब ॾिसो, दुरूद शरीफ़ जी रिवायत जा सहाबा कराम मां रावी तव्हांखे 30 खां 40 खां मथे रावी मिलंदा। सिर्फ़ दुरूद शरीफ़ जी रिवायत बयान करण वारा मुख़्तलिफ़ सहाबा कराम जी एॾी वॾी तइदाद मौजूद आहे। सहाबी अची सवाल कयो, कैफ़ सलातो अलैकुम अहलल बैत, मोहम्मद मुस्तफ़ा सम अल्लाह साईं हुकुम ॾिनो दुरूद ऐं सलाम पढ़ण जो, मोहम्मद मुस्तफ़ा सम अव्हां ते अहल बैत ते असां दुरूद शरीफ़ कीअं पढ़ूं? रसूल अकरम सेखारियो, फ़क़ूलू अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नमाज फर्दी हुजे या नमाज सुन्नत हुजे, नमाज चाहे नफिल हुजे, नमाज चाहे जमाती हुजे, नमाज चाहे इनफरादी हुजे, नमाज चाहे मैयत वारी जनाज़ा नमाज हुजे, नमाज चाहे खुशी वारे मौके ते ईद जी नमाज हुजे, नमाज चाहे ॾींहं जी हुजे, नमाज चाहे रात जी हुजे, नमाज चाहे घर जी हुजे, नमाज चाहे सफ़र जी हुजे, का बि अहिड़ी नमाज नाहे जंहिंजे अंदरि दुरूद शरीफ़ न हुजे। पढ़ंदा आहियूं न दुरूद शरीफ़, नंढड़े ॿार खां वेंदे वॾी जमार वारे खे यादि हूंदो, पर दुरूद शरीफ़ में आहे छा, उन जी माना छा आहे, ज़िंदगियूं गुज़रियूं। जेका नमाज पढ़ंदा रहियासीं, जेके दुआऊं, जेके ज़िक्र अज़कार सालनि खां वठी नमाज में पढ़ंदा अचूं पिया, असांखे त उन जी बि माना जी ख़बर कोन्हे, सम्झाणी कोन्हे। पोइ चऊं था नमाज में से सुकून कोन थो मिले, नमाज बि पढ़ूं था, नमाज ई तकड़ में था पढ़ूं, सुकून अचे किथां? नमाज में ई सुकून कोन्हे को, नमाज पढ़ंदे बि सुकून कोन्हे को। तो मुंहिंजा दोस्तो अंदाज़ो लॻायूं त नमाज में राहत हुजे, सुकून हुजे, इत्मिनान हुजे, पाण नमाज पढ़ूं ई तकड़ी था। तकड़ वारियूं नमाज़ूं सोचूं त अदब, एहतराम, अखलाक, दुनिया जे हिसाब सां बि ॻाल्हि कजूं, एतिरी तकड़ी का ज़बान पाण इस्तेमालु कंदासीं, एतिरी तकड़ी ॿोली ऐं इस्तेमालु तव्हांजे साम्हूं कयां, तव्हां सम्झंदो जेतिरी तकड़ी पाण नमाज़ सां पढ़ूं। नमाज जे अंदरि जेके ज़िक्र अज़कार, सच पुछो पाण केॾे तकड़े अंदरि अल्लाह जे साम्हूं आहियूं, ज़िक्र अज़कार दुआऊं, राहत कीअं मिले, सुकून कीअं मिले? इत्मिनान सां पढ़ी त ॾिसो, तवज्जो सां पढ़ी त ॾिसो, इन्हनि ज़िक्र अज़कार जी माना मफ़हूम खे सम्झाणी खे सम्झी करे पढ़ो न, सच पुछो ॾिसो त कीअं थो सुकून मिले, कीअं थी तवज्जो अचे। मोहम्मद मुस्तफ़ा में अज़मतूं अल्लाह रब्बुल आलमीन ईअं जो क़ुरान मजीद में ज़िक्र करे, यादाश्त, हाफ़िज़ो, ज़हानत, असांजी अव्हां जी यादाश्त जी का बि हैसियत कान्हे। मोहम्मद मुस्तफ़ा शुरू में वही नाज़िल थिए, जिब्रील अमीन अचे थो, रसूल अकरम तकड़ में उनखे दोहराइनि पिया, मतां जिब्रील अमीन हलियो वञे ऐं मूंखे आयतूं विसरी वञनि, वही विसरी वञे, पर क़ुर्बान वञूं, रब्बुल आलमीन क़ुरान मजीद नाज़िल करे, मोहम्मद मुस्तफ़ा जे हाफ़िज़े जो मक़ाम ज़िक्र करे, उन जी यादाश्त ऐं ज़हानत जो मक़ाम ज़िक्र करे। मोहम्मद मुस्तफ़ा सम अव्हां खे जिब्रील अमीन सां गॾोगॾु पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, तव्हीं परेशान न थियो, अव्हांखे अहिड़ो यादि कराईंदासीं, तव्हां सिर्फ़ु ॿुधो, अहिड़ो यादि कराईंदासीं कॾहिं तव्हांखे विसरंदो ई कोन। मोहम्मद मुस्तफ़ा जे उन हाफ़िज़े जी, उन यादाश्त जी, उन जे ज़हन मुबारक जी अल्लाह रब्बुल आलमीन बयान क़ुरान मजीद जे अंदरि कदो हुजे। रसूल जी ख़्वाहिश, हिकिड़ियूं ख़्वाहिशूं मुंहिंजूं अव्हां जूं, ओ जाइज़ नाजाइज़ ख़्वाहिशूं, हणा वणा, मुनासिब नामुनासिब, हलाल हराम, अंधा थी था पऊं, कीअं बि करे ख़्वाहिश पूरी थिए, मुंहिंजी इहा सोच पूरी थिए, आख़िर मुंहिंजी उहा फरमाइश पूरी थिए। फरमाइशूं मुंहिंजूं अव्हां जूं, पर फरमाइश कंहिंजी आहे, ख़्वाहिश कंहिंजी आहे, सोच कंहिंजी आहे। मोहम्मद मुस्तफ़ा में तज़किरो किथे थो मिले? क़ुरान मजीद जो ॿियों सिपारो इन ख़्वाहिश सां तज़किरो आहे। रसूल अकरम जी ख़्वाहिश बि केॾी मासूमाना ख़्वाहिश आहे, उन ख़्वाहिश जे अंदरि शिदत बि केतिरी आहे, चाहत बि केतिरी आहे। रसूल करीम मदीने अची विया आहिनि, हाणे क़िबले जो मामिलो आहे, पहिरीं खां क़िबलो बैतुल मुक़द्दस आहे, हाणे बैतुल्लाह क़िबलो हिकिड़े पासे रहिजी वियो
ऐं बैतुल मुक़द्दस ॿिए पासे आहे। रसूल जी ख़्वाहिश आहे बैतुल्लाह क़िबलो थी पए, काबतुल्लाह क़िबलो थी पए। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां अॼुकल्ह पाण चवंदा रहंदा आहियूं न, अला जंहिंजी जीअं दिलि चवे तीअं कयो, अला जीअं तुंहिंजी दिलि चवे न तीअं कयो। मोहम्मद मुस्तफ़ा जी दिलि चए थी बैतुल्लाह क़िबलो थिए, पर मोहम्मद मुस्तफ़ा करे थो ईअं? सीरत जो को किताब पढ़ूं, हदीस जो को किताब पढ़ूं, बुखारी मुस्लिम शरीफ़ जे अंदरि रिवायतूं मौजूद आहिनि। क़ुरान मजीद जे ॿिए सिपारे जी वञी तफ़सीर पढ़ूं पाण, सोचो मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़्वाहिश आहे, ऐं ख़्वाहिश बि केॾी पाकीज़ा आहे, केॾी आला आहे त बैतुल्लाह क़िबलो थी पए। हिकिड़ी नमाज़ भला बैतुल्लाह वारे पासे पढ़ूं, बाक़ी सभु नमाज़ूं बैतुल मुक़द्दस वारे पासे न। मोहम्मद मुस्तफ़ा हिकिड़ी नमाज़ बैतुल्लाह ॾांहुं रुख करे अञा कोन थो पढ़े, इंतज़ार वधी वियो, शिदत वधी वई, चाहत वधी वई, इंतज़ार में बेचैनी बि आहे, इंतज़ार में एॾी शिदत बि आहे, एॾी चाहत बि आहे। पर हिकिड़ी नफ़ली नमाज़ बि रसूल करीम पंहिंजे दिलि जी मर्ज़ी सां बैतुल्लाह ॾांहुं एसी ताईं कोन थो पढ़े, पर चाहत इहा आहे। रब क़ुरान मजीद नाज़िल कयो, कद नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा, मोहम्मद मुस्तफ़ा सम अमी चेहरो मुबारक मथे था खणो, असीं अव्हां खे पिया ॾिसूं। मोहम्मद मुस्तफ़ा में इंतज़ार छा जो आहे? जिब्रील अमीन मतां अॻी नमाज़ में अची वञे, मतां असर वारी नमाज़ ते अची वञे, मतां जिब्रील अमीन मग़रिब वारी नमाज़ ते पहुची वञे, बैतुल्लाह क़िबलो थी पए। इंतज़ार वधंदो वियो, इंतज़ार वधंदो वियो। हदीस जा किताब पढ़ूं, किन हदीस में रिवायतूं आहिनि त 16 महीना, कंहिं में आयो त 17 महीना, कंहिं में आयो त 18 महीना, 18 महीना 1.5 साल मोहम्मद मुस्तफ़ा सम बैतुल्लाह ॾांहुं रुख करे नमाज़ नथो पढ़े, हिकिड़ी रकात बि नथो पढ़े, जेसीं ताईं अल्लाह जो हुकुम न अचे। अॼु मुंहिंजी अव्हां जी ज़िंदगी किथे पई गुज़रे? असांजूं मुंहिंजूं अव्हां जूं ख़्वाहिशनि जो असां त तय ई कोन कयो आहे त इहा ख़्वाहिश जाइज़ बि आहे या कान्हे का। असां पंहिंजी ख़्वाहिशनि जो जाइज़ो ई कोन वरितो आहे न। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़्वाहिश, ऐं जेॾीमहिल जिब्रील अमीन आयो नमाज़ हलंदड़ में, पैगाम पहुतो त हाणे क़िबलो बैतुल्लाह आहे, भला इहा नमाज़ पूरी कयूं न। उन नमाज़ जे अंदरि ई हुकुम थिए थो त हाणे बैतुल्लाह क़िबलो आहे, हाणे उन नमाज़ जो बि इंतज़ार कोन थियो। इन नमाज़ जे अंदरि ई मोहम्मद मुस्तफ़ा रुख चेंज करे छॾियो बैतुल्लाह ॾांहुं। हिकिड़ी ई नमाज़ में ॿिनि क़िबलनि ॾांहुं रुख, इहे अंदाज़, इहे मंज़र रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा जूं अज़मतूं क़ुरान मजीद में ज़िक्र करे, वक़्त जी नज़ाकत ऐं जेका आहे मौसमी हालात खे ॾिसंदे ऐं अव्हां जी इन दिलजमी खे ॾिसंदे सिर्फ़ु ॻाल्हि खे हाणे मुख़्तसर इन हवाले सां कयूं था, मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मतुनि खे बयानु कंदे ही ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे। मुंहिंजी अव्हां जी ज़िंदगी छा, लखें किरोड़े खरबे माण्हू मोहम्मद मुस्तफ़ा जो शान बयानु कंदे कंदे हलिया विया, पर उनजो उहो हक़ अदा नथो थी सघे। तहरीर जी दुनिया हुजे, लखें किताब लिखिजी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत ते। अल्लाह जो क़ुरान कई आयतूं मौजूद आहिनि, मुख़्तलिफ़ अंदाज़ में अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा जो अज़मतूं ज़िक्र कयूं। मुसलमाननि त किताब लिखिया ई लिखिया मोहम्मद मुस्तफ़ा जे शान में, पर गैर मुस्लिम बि अॼु जे दौर ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जे शान में, उनजे मक़ाम में, उनजी अज़मत में, उनजे किरदार जे हवाले सां उहे बि किताबूं लिखंदा पिया अचनि। मोहम्मद मुस्तफ़ा जूं अज़मतूं, मोहम्मद मुस्तफ़ा जी हिकिड़ी हिकिड़ी अज़मत जो उन पहलू खे बि ज़िक्र कयूं न। सच पुछो, ही माण्हुनि जी ज़िंदगियूं छा, ही दुनिया जेसी ताईं आहिनि एसी ताईं माण्हू मोहम्मद मुस्तफ़ा जे शान खे बयानु कंदा रहनि, पर इहा दुनिया बि थोरड़ी आहे, इहा दुनिया बि घुरबल थोरड़ी आहे। रसूल जी अज़मत, उनजो मक़ाम एतिरो बुलंद आहे। मौजिज़नि जे हवाले सां जेकॾहिं चंद इशारा ज़िक्र कयूं, हिकिड़े पहलू जी ॻाल्हि, जेतिरा मौजिज़ा सभिनी पैगंबरनि खे मिलिया, इन खां कई भेरा वधीक मौजिज़ा अकेले मोहम्मद मुस्तफ़ा खे मिलिया। नूह अलैहिस्सलाम वारी वॾी उमिरि मोहम्मद मुस्तफ़ा खे कोन मिली आहे। मूसा अलैहिस्सलाम वारी उहा सपोर्ट, उहा मदद भाउ वारी बि कोन मिली आहे, त भाउ बि त पैगंबर हुयो न। इब्राहिम अलैहिस्सलाम, उनजा पुट पैगंबर, उहे अज़मतूं पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि सभिनी पैगंबरनि जा मौजिज़ा गॾायो, उन खां कई भेरा वधीक मौजिज़ा प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा से। मौजिज़ो बिल्कुलु मुख़्तसरन तव्हांजे साम्हूं ॻाल्हि पियो कयां,
अहिड़ो अमल जेको अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबरनि जे हथां या पैगंबरनि जी ज़ात सां निस्बत में ॾे, इख्तियार अल्लाह जो हूंदो आहे। यादि रखो, पावर अल्लाह जो आहे मौजूदु। ऐं उनजो मक़सदु छा आहे? टे मक़सद बुनियादी तौर ते आहिनि। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कई त फरमाई मौजूदो जेको हूंदो आहे उहो सालिमु मिनल मुआरिज़ा, मौजूदो अहिड़ो अमल, अहिड़ो मामिलो जंहिंजो दुनिया वटि जवाबु न हुजे, दुनिया बेवस थी वञे, दुनिया लाजवाब थी वञे, पैगंबर जी ज़ात सां तालुक़ रखे, अल्लाह जो इख्तियार हुजे, सालिमु मिनल मुआरिज़ा, उन जे अंदरि को तारुज़ कोन्हे, उन जे अंदरि को तज़ाद कोन्हे, को दुनियावी असबाब, दुनियावी अक़ल, दुनियावी ज़राए, दुनियावी वक़्त, सबब ऐं रस्तनि खां बिल्कुलु मथां ई शइ हूंदी आहे। दुनिया जे अक़ल खां, दुनिया जे दिमाग़ खां मथां ई शइ अल्लाह जे तरफ़ां पावर आहे। पैगंबर जी ज़ात सां तालुक़ रखे, पैगंबर जी इज़्ज़त जे अंदरि इज़ाफ़ो, पैगंबर जे मक़ाम जे अंदरि इज़ाफ़ो, ऐं अहिड़े तरीक़े सां मक़रून बितहद्दी, चैलेंज जे तौर ते कॾहिं कॾहिं काफ़िर मुशरिक चैलेंज कंदा हुआ, अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबरनि खे उन चैलेंज जो जवाब जे तौर ते मौजज़ो अता करे छॾींदो हो। मौजज़ा मूसा अलैहिस्सलाम जा तव्हां ॿुधा हूंदा, पढ़िया हूंदा, क़ुरान मजीद जे अंदरि मौजज़ा मौजूदु आहिनि, ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा मौजूदु आहिनि, सुलेमान अलैहिस्सलाम जा मौजज़ा मौजूदु आहिनि, दाऊद अलैहिस्सलाम जा मौजज़ा मौजूदु आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम जा मौजज़ा मौजूदु आहिनि, दीगर अंबिया किराम जा मौजज़ा। पर मौजज़ा जेके मोहम्मद मुस्तफ़ा सम खे मिलिया, वॾे मां वॾो अज़ीम मौजज़ो घर जे अंदरि क़ुरान मजीद मौजूदु आहे। घर जी हर शइ पंहिंजी लॻे थी, वींदे जेका खट टुटी थी पए न, उन सां बि तालुक़ु हूंदो आहे, उन जी बि संभाल लहूं था। रंग हल्को थी पए, ॿियो त ठहियो को क़ीमती रंग न बि हुजे, हाल सारू हर कंहिंजी पंहिंजी हैसियत, पर जेकॾहिं चूनो थियल बि हल्को थी थो पए, तवजह वञे थी त यार हाणे शाइनिंग वई हली आहे, हाणे मिड़ई ज़रूरत आहे। दर दरियूं पंहिंजूं लॻनि, अलमारियूं फर्नीचर पंहिंजा लॻनि, कुर्सी घर में पियल आहे, उन सां बि तालुक़ु आहे, हर घर जी शइ सां तालुक़ु आहे। पर घर में जेको क़ुरान मजीद पियो आहे, उन सां केतिरो तालुक़ु आहे? एतिरो मिसाल काफ़ी न आहे असांखे बेदार करण जे लाइ। असांजी ज़िंदगीअ में उहा जेका दिलनि ते काराण आहे, अखियुनि ते जेका पटी गफ़लत वारी लॻी पई आहे, उनखे लाहिण जे लाइ एतिरो मिसाल कोन्हे। घर वञी उन क़ुरान मजीद खे पढ़ण त परे जी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयां, दिलि ते उहो अहसासु पैदा करे वञी क़ुरान मजीद खे थोरो ॾिसो त सही, कंहिंजो कलाम आहे। सोचो उन वक़्तु क़ुरान मजीद खे खणी सोचो ऐं ॾिसो थी कंहिंजो कलाम आहे, कंहिंजी ॻाल्हि आहे। मोबाइल फ़ोन ते जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हायूं, नेटवर्क सम्झ में न पियो अचे, केॾा पिया परेशान थींदा आहियूं, त यार आवाज़ सम्झ में न पियो अचे, ॻाल्हि सम्झ में न पई अचे, अलाए अॻियां छा थो चए, बार बार परेशान थींदा आहियूं। हीउ अल्लाह जो कलाम आहे, ख़ालिक़ काइनात जो, घर में पियो आहे, मौजूदु आहे। एॾो वॾो मौजूदो जो रब्बुल आलमीन फरमायो, कुल लइन इज्तमाअतिल इंसु वल जिन्नु अला अन यातू बिमिस्लि हाज़ल क़ुरान ला यातून बिमिस्लिही वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा। अहिड़ो मौजूदो अल्लाह साईं कंहिं पैगंबर खे अता कोन कयो आहे। तौरेत बि अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कयो, इंजील बि अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कयो, ज़बूर बि अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कयो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे सहीफ़ा मिलनि, दीगर अंबिया किराम खे मिलनि, पर रब्बुल आलमीन ज़िम्मो कोन थो खणे हिफ़ाज़त जो। पर ही क़ुरान मजीद जो मौजूदो, अहिड़ो मौजूदो अल्लाह साईं कंहिं पैगंबर खे बि अता कोन कयो। रब चैलेंज जा जवाब बि ॾिना, मोहम्मद मुस्तफ़ा ते एतिराज़ था कयो, पूरो क़ुरान मजीद जो मदे मुक़ाबिल आणे ॾेखारियो, कोन आणे सघंदा। रब साईं थो फरमाए, जिन बि गॾिजी पवनि, इंसान बि गॾिजी पवनि, हिक ॿिए जी सपोर्ट में लही अचनि, हिकिड़ी एजेंडा ते कमु कनि त क़ुरान मजीद जे मदे मुक़ाबिल आणियूं। रब साईं थो फरमाए कोन आणे सघंदा। वरी अल्लाह रब्बुल आलमीन चैलेंज में तख़फ़ीफ़ कई, रब साईं फरमायो, व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिही। रब साईं फरमायो, भला हिकिड़ी सूरत आणे ॾेखारियो, कोन आणे सघंदा। रब साईं फरमायो, बातिल माबूदनि खे अल्लाह खे छॾे जंहिं जंहिंजी पूॼा था कनि, जंहिं जंहिंखे मुश्किल कुशा सम्झनि था, जंहिं जंहिं जे बारे में नज़रिया रखनि था, रब फरमायो उन्हनि सभिनी खे गॾु करे वठनि, उन्हनि खे यादि करे वठनि, तब बि उन जे बावजूदि हिकिड़ी सूरत जे मदे मुक़ाबिल कोन था आणे सघनि। मौजूदो चइबो इन खे आहे जो दुनिया मख़लूक बेवस थी वञे, लाचार थी वञे, अक़ल खां मथां ई शइ हुजे, मौजज़ा खोड़ मिलिया। मौजज़नि में बि टॉपिक आहिनि, मौजज़नि में बि उनवान आहिनि। रसूल करीम खे जिस्मानी मौजज़ा मिलिया, रसूल करीम खे रूहानी मौजज़ा मिलिया, रसूल करीम खे अल्लाह रब्बुल आलमीन
अड़ियों ख़बरूं अता कयूं, अड़ो पैगाम अता कयो, अड़ी मालूमात अता कई माज़ी के हवाले से कुरान मजीद में। जेसी तई पैगंबर के रब खबर न दे, ऐसी तई पैगंबर बेखबर होंदो आ। गाल याद रखो, सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो आ, हुदहुद गैर हाज़िर हो, सुलेमान अलैहिस्सलाम के खबर कोने, वाक़ियो कुरान मजीद में मौजूद थो। कीड़ियों ॻाल्हाइनि थियूं, सुलेमान अलैहिस्सलाम जी गुफ्तगू ॿुधे थो, पर जेसी ताईं उन्हनि ॻाल्हायो न, उन खां अॻु में सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर न आहे त कीड़ियूं छा थियूं ॻाल्हाइनि। अहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम लठ खणी हलंदा। मूसा अलैहिस्सलाम खे अञा ख़बर कान्हे त लठ जे अंदरि कमाल छा थींदो। रब्बुल आलमीन जॾहिं मौजो ॾिनो, पोइ मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर पई त हिन लठ जे अंदरि त को वॾो कमाल आहे। अहिड़े तरीक़े सां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन खाधे जे अंदरि बरकत करे ॾे, पानी जे अंदरि बरकत करे ॾे। इहो हिकिड़ो ई उनवान एॾो वॾो रसूल किम खे मौजो मिले थो शक्के सदर जो। सदर चवंदा आहिनि सीने खे, सीनो खोलियो वियो मोहम्मद मुस्तफ़ा जो, रसूल करीम जी पाकीज़ा दिलि खे कढियो वियो, हिकमत भरी वई, आबे ज़मज़म सां धोतो वियो। इहो सॼो मामिलो कंहिं कयो, मीकाइल जिब्राइल जे हवाले सां मलाइक बि आया ऐं इहो एज़ाज़ जे तौर ते आहे। इहो ऐब जे ज़रिए कोन्हे, उन दौर जा माण्हू कीअं मञनि, उन जे दौर जे माण्हुनि खे कीअं ख़बर पए त इहो बि को अमल थी सघे थो। पर अॼु जे दौर में अल्लाह रब्बुल आलमीन इल्मु ॾिनो मख़लूक खे, तजर्बे जे ज़रिए, साइंस जे ज़रिए, रिसर्च जे ज़रिए, मुशाहिदे जे ज़रिए अल्लाह सभिनी खे शिफ़ा अता फ़रमाए, अल्लाह हर तरह जी बीमारियुनि खां बचाए। पर जेके दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं न, पोइ दिलि जा ऑपरेशन थियनि था न, एतिरे ताईं जो दिलि जी धड़कन जेकॾहिं आहिस्ते आहे त बि तकलीफ़ आहे, धड़कन तेज़ थी वञे, ब्लड प्रेशर लो आहे,